नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सांगड़ खां ख़बर ॾींदा हलूं त बाअसर ज़मींदार मूंखे ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि खे कूड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। आउं ग़रीब बेगुनाह मज़दूर आहियां ऐं मज़दूरी करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहियां। अहिड़ो इज़हार बहादुर बिरोही पुटु मुरीद बिरोही प्रेस क्लब सांगड़ में मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त आउं ऐं मुंहिंजो पीउ अटकल 8 साल अॻु ठठे ज़िले जे ज़मींदार हमीर बिरोही वटि हारीपो कंदा हुआसीं। हिन इलाइक़े जे 2 ज़मींदारनि सां ज़मीनी तकरार हलंदड़ हो ऐं मुख़ालिफ़ ज़मींदारनि मुंहिंजे पीउ खे बेगुनाह गिरफ़्तार कयो, जंहिं बाद मां वापसि लॾे पंहिंजे ॻोठु सांगड़ हलियो आयुसि। लेकिन बाअसर ज़मींदार अमीर बिरोही ऐं मनवर बिरोही, नसीर बिरोही ऐं पप्पू बिरोही मूंखे ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि खे हर रोज़ मौतमार धमकियुनि सां गॾु कूड़नि केसनि में फासाइण जो ख़तरनाक धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु आउं तमामु घणो परेशान आहियां। हिननि IG सिंध, वज़ीर आला सिंध, SSP सांगड़ ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई त मूंखे बाअसर ज़मींदारनि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।